नाज़रीन, गुपचाणी में झेमल शाख जे आबादगारनि पारां पाणी खोट खिलाफ़ आबादगारनि 13 ॾींहं बि एहतजाज जारी रखियो। आबादगारनि सां गॾु नवाबशाह रोड ते धरणो हयो। मांझी फ़क़ीर खां पोइ मौलाना असदुल्ला खोड़ो बि आबादगारनि सां एके जे इज़हार तौरु शिरकत कई। तफ़सील मसूद ज़ंगे जो जी हिन रिपोर्ट में। झेमल शाख जे पुछड़ीअ जे आबादगारनि अॼु 13 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो करे सांगड़ नवाबशाह रोड ते धरणो हणी रोड बंदि करे छॾियो, जंहिं सबबि रोड जे ॿिन्ही पासे गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। आबादगारनि जे एहतजाज में मांझी फ़क़ीर खां पोइ JUI अॻवान असदुल्ला खोड़ो बि वॾे काफ़िले जी सूरत में यकजहतीअ तौरु शिरकत कई। उन मौक़े ते आबादगार अॻवाननि ऐं ॿियनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त झेमल शाख में पाणी कोन्हे ऐं महीनो थियो आहे असां हिन एहतजाज ते वेठा आहियूं। टेक्निकली ॿुधायां, जेकॾहिं को बि इरीगेशन जो अमलदार पाण खे केतिरो बि वॾो सम्झे, चाहे सेक्रेटरी हुजे चाहे AC हुजे, हिते अची माण्हुनि खे ॿुधाए झीमल में पाणी न हुजण जो सबबु को ॿुधाए, बिला वजह असांखे साड़ियो वञे थो। झीमल शाख जंहिं गजरा वाह मंझां निकिरे थो, उन जे टेल मंझां आहे, उन गजरा वाह ते किथे बि रोटेशन न आहे। उन मां डायरेक्ट जेके वाटर कोर्स निकितल आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो वाटर कोर्स बंदि असांखे ॾेखारियो। हिकिड़ी बि शाख जेका गजरा वाह मां निकिरे थी डायरेक्ट उहा का बंदि हुजे। हींअर जेको ज़ुल्म थिए पियो त अॼु जो न आहे, असां 81 खां वठी भॼंदड़ आहियूं। हींअर जिन खे असां वोट ॾिना उहे कारा शीशनि जा बंगला ठाहे ऐं पाण ई पाणी जेको ही पीअनि पिया ऐं जेको हिन शीशनि में पाणी आहे उहो पाणी बंदि पाणी पाण पीअनि पिया, पर असांजे बचनि जे लाइ उहे दुबा कोन्हे जेका असांजा बचा उहे दुबा पीअनि। हींअर उन्हनि खे वोट ॾिनासीं ऐं उहे वरी गुम आहिनि, असांखे कुझु बि नज़र नथो अचे, पर नज़र हाणे उन्हनि खे ईंदासीं जॾहिं उन्हनि खां हक़ असां पंहिंजो टोड़े वठंदासीं। असांजो ॿियो महीनो आहे एहतजाज हले थो झीमल शाख में पाणीअ जे लाइ। असांजो सियासी को बि इशू न आहे, असांजो मक़सदु सिर्फ़ु झीमल शाख में पाणी आहे। पाणी जी सूरत हाल हींअर जो झीमल शाख जे बंदि थियण सां 1 लख माण्हू बेरोज़गार थियो आहे। बेरोज़गारी त पंहिंजी जाइ ते आहे, पर हिन वक़्तु 1 लख माण्हू पीअण जे पाणी लाइ तड़पे थो। असां वटि पाणी न आहे। असां वक़्त जे हुकुमराननि खां अपील था कयूं, गुज़ारिश था कयूं, बराए महिरबानी इंसानी हमदर्दी तौरु असांखे पाणी जो ढुकड़ो ॾियो त जीअं असां पंहिंजा बचा जेके उञ ऐं बुखियो मरण न ॾियूं। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त केतिरनि ई ॾींहंनि खां जारी एहतजाज जो नोटिस वठी खेनि पाणी फ़राहम कयो वञे। कैमरामैन अमजद शेख सां गॾु मसूद ज़ंगे जो आवाज़ न्यूज़ गुपचाणी।